तू तू इते छो आई? इहो ही तो मां तोखां थी पुछां त तूं हिते छो आयो आहीं? ही मुंहिंजे भाउ जी मिल्कियत आहे। तू केर सिंधी पुछण वारी? भा केड़ो भा? पीर करामत तो सारे रिश्ता सब टोड़े छड़िया हुआ आई तोखे बेदखल करे छड़ियो ही। हाणे तोखे हिता रसोई सवा भी कुछ भी न मिलंदो। मां तोखे चवां थी हिता इज्जत सां हलियो वन। तोखे धिकारण असा के सुठो न लगंदो। ही गादी है मिल्कियत मुंहिंजी आहे। तू मुखा छा खसींदे? तो में एतिरो दम ही न आहे। तू एक औरत थी मुखा मिल्कियत खसींदे? तू एक मीरा सन जी धी आई। न पीर मुझे न मां हुन जी ज़ाल आहियां ऐं हुन जी मिल्कियत ते मुंहिंजो हक आहे। निकरी वञ हिन हवेलीअ मां। पीर करामत जी वारिस मां आहियां मां। पीर करामत जूं केतिरियूं शादियूं थियल हुयूं। तू हुन जे ज़ाल सन जो दावा थी करी? हले था मुंहिंजो वक़्तु ज़ाया न कर। न पीर मुझे न सब कागज मुझे नाले ते आहिनि ऐं तोखे कुछ भी न मिलंदो। शायद तू सूबेदार सुखे के सुञाणी कोन थो। यो सूबेदार सुखियो मुझे अॻियां का हैसियत नथो रखे। सूबेदार सुखे के ऐं कानून के खरीद करे सघां थो। वो वक्त गुजरी वियो पीर मुझे न। तू त छा पर सूबेदार सुखे तोखां वॾा वॾा चोर सिधा करे छड़िया आहिनि। मां तोखे चवां थी आखिरी दफ़ो अथई हितां हलियो वञ न त मां कानून जो दर ठड़काईंदसि। मां तोखे इहो पहिरियों ई आखिरी मौक़ो थी ॾियां। इज्जत सां हितां हलियो वञ। हले था हले। दिलावर मीरा बंगुल खां परे नाहे। बंगुल बाबल साईं वटि अची माफ़ी वठी वियो आहे। न त इन बंगुल के मां मारे मञाया हा। मीरा बंगुल वटि नाहे ऐं बंगुल मीरा खे छो खणाईंदो? ऐं जेकॾहिं बंगुल मीरा खे खणाए हा न त सरदार साईं को माफ़ी कोन वठे त पोइ आख़िर मीरा वई त केॾां वई दिलावर? हाशिम भाउ जेकॾहिं इहा ख़बर मूंखे हुजे हा न त मां कॾो को वञी मीरा खे वठी अचां। पर मूंखे शक इन्हनि टिन्ही माण्हुनि ते आहे। बंगुल, हाजी शरीफ ऐं कमदार नबू। हाशिम भाउ पर असां शक जे बुनियाद ते कंहिंसां बि कोन था विड़ी सघूं। पर असां उन्हनि खां पुछी था सघूं था न। चवंदा आहिनि ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरी वेंदी आहे। थी सघे तो उन्हनि जे वात मां को अहिड़ो लफ़्ज़ निकिरी वञे जंहिंमां थोरी घणी असांखे ख़बर पइजी वञे। हाशिम भाउ जेकॾहिं तूं चवीं थो न त हलंदासीं। बाक़ी मूंखे आसरो न आहे। मूंखे लॻे थो त मीरा खे को ॿियो माण्हू खणी वियो आहे। कोई बि दिलावर का हिन दिल खे तसली त थी वेंदी न। ठीकु आहे हाशिम भाउ हलंदासीं पर फ़िलहाल हलताली चाचे पले खे ॾिसो। पोड़ो मुड़ुसु आहे हुनखे असांजी ज़रूरत हूंदी। बाबा साईं मीरा जी का खबर पई? न रोशनी दी खबर ना है। यो कहर पले सां लाइ कंहिं कयो आहे। पुलिस वारा छा था चवनि? अञा त का बि खबर ना है। रही ॻाल्हि पुलिस जी, पुलिस जांच करे रही आहे। बाबा साईं मूं ॿुधियो आहे त शेमीर मीरा खे तंग कंदो हुयो। न मुंहिंजी धीअ न। कुझु माण्हू पंहिंजा मक़सद हासिल करण जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, अफ़वाहूं फैलाईंदा आहिनि। मां एतिरो चई सघां थो त एॾो वॾो कमु इहो शेमीर नथो करे सघे। पोइ बाबा साईं मीरा खे कंहिं अगवा करायो आहे? सच पुछी न मुंहिंजी धीअ तोखे कंहिं अगवा करायो हो ऐं छो अगवा करायो हो, कहिड़े मक़सद जे लाइ अगवा करायो हो, इहा ख़बर अञा ताईं मूंखे कोन पइजी सघी आहे। बाक़ी शमीर ते शक करणु अजाइब आहे। तोड़े जो ये शक पक जेतिरा मज़बूत आहिनि पर मुंहिंजी धीअ मुंहिंजा बच्चा आहिनि त शक न। पर बाबा साजिद चयो हुयो त साजिद जी ॻाल्हि ते
केतिरो यकीन करे सघिजे थो। खैर खैर मुंहिंजा बच्चा, इहे ॻाल्हियूं तुंहिंजे सम्झ खां वॾियूं आहिनि, तूं कोन सम्झी सघंदी। मुंहिंजा बच्चा ॻाल्हि ॿुध। अॼु मुंहिंजे दिल में ख़्यालु आयो आहे त मां तोखे तुंहिंजी बनी घुमाया। मुंहिंजी बनी? हा, सॼी बनी, माल मिल्कियत, ये सब कुछ तुझा त आहिनि। ॿियो मुंहिंजो केरु वारिस आहे? अकेले सिर तूं ई त हिन जागीर जी, हिन माल मिल्कियत जी, ये हज़ारे एकड़ जेका ज़मीन आहे उन्हनि जी तूं वारिस आहे। हल त घुमी अचो। केॾो न केॾो थी वियो आहियां मां। अहिड़ी ज़िंदगी तो मूंसां केॾा न कुलूर कया आहिनि, कलूर कया आहिनि। हाशिम पाए ॾिसे को दिल सां झाती, न पाए ॾिसे को तूं हिम्मत न हार, दिल सां झाती, तूं पलियो खान आई, पलियो खान। से जहयाती, तूं बहादुर ऐं अर्ॾो माण्हू आहीं, पहाड़नि में पलियो आहीं, तूं डूगरनि खां ॾाढो आहीं, तूं अदा जबल आहीं, जबल। ऐं जबल रोईंदा न आहिनि। हाशिम, बराबरि जबल रोईंदा न आहिनि, पर जबल बि कॾहिं बोर बोर थी पवंदा आहिनि, डरी पवंदा आहिनि, डरी पवंदा आहिनि। मां पोइ बि इंसान आहियां, हिकु पीउ आहियां, पीउ खे कहिड़ी ख़बर त धीअरुनि जो दर्द छा थींदो आहे। हाशिम चाचा पलिया, माण्हू न खिला, मिली वेंदी मीरा, केॾा वेंदी मीरा। जेकॾहिं मीरा ज़मीन जे पाताल में बि हूंदी न त मां हुनखे कढी ईंदुसि। हा दा, मीरा जो केर बि नालो कोन वठंदो। तूं रुॻो सब्र कर, वे अदा वे, सब्र कर। अखिड़िन खां हू दूर लॾे विया, प्यार पखियड़ा जोई छॾे विया। या अल्लाह, असां ते रहम कर, असां ते बाज कर, असीं त बेगुनाह आहियूं। मुंहिंजे दामन ते कोई बि दाग न लॻण ॾिजाए मुंहिंजा मालिक। या अल्लाह, मां त कॾहिं बि कंहिंसां नाइंसाफ़ी नाहे कई, पोइ मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा मिली रही आहे। या अल्लाह, इहो त दुनिया जो दस्तूर आहे त करे हिकिड़ो ऐं भरे ॿियो। मूंखे छो सज़ा मिली रही आहे? मुंहिंजा मालिक, मूंखे हिन क़ैद मां आज़ाद कर, तूं त वॾो इंसाफ़ कंदड़ आहीं। छोकिरी, पंहिंजे माइटनि खे हाणे विसारे छॾ, तूं उन्हनि सां कॾहिं बि कोन मिलंदीअ। इहा तुंहिंजी भुल आहे। मुंहिंजा चाचा हाशिम ऐं दिलावर ज़िंदा आहिनि, तुंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं ख़तम थियण वारा आहिनि। हाशिम ऐं दिलावर जे प्लान में त तोखे खयो आहे, मूंखे उन जा कंध हमेशह हमेशह लाइ झुकाइणा आहिनि। जेसीं ताईं उन ॿिन्हिनि मां को हिकु ज़िंदा आहे न, तूं सुख सां जी बि कोन सघंदे। उन्हनि खे ख़बर ई कोन पवंदी त तूं किथे आहीं। पंहिंजे पाण खे हू मुड़ुस माण्हू समझदा आहिनि। हाणे तोखे ॻोल्हे ॾेखारनि, हाशिम ऐं दिलावर खे सलाम कंदुसि। तुंहिंजो मौत तोखे हिते वठी आयो आहे। तुंहिंजे भाउ करामत बि इहा ई ग़लती कई हुई। अॼु किथे आहे? हाँ, किथे आहे तुंहिंजो पीर करामत? मरी वियो न? ऐं हा, तूं बि उन ॾांहुं वेंदे, सो तयारी करे छॾ। मीरा, मुंहिंजो नालो मुजन आहे, मुजन। मुजन जूं मौजूं तूं अञा ॾिठियूं ई न आहिनि। तुंहिंजा हॾा बि हिते ॻरी वेंदा, छो त मां जल्द तोसां शादी करण वारो आहियां। हीअ मीरा सिर्फ़ दिलावर जी आहे, दिलावर जी। जेकॾहिं दिलावर खां अलावा कंहिं हुन जो दिल में ख्याल बि आंदो न,
तो उनखे सिर्फ मौत मिलंदो, मौत। तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी केर तो जिए केर तो मरे। से जहयाती आहे दिलावर तो वरी हथियार खयो आ। चाचा यो मुजन गिदड़ पंहिंजी दर खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। अॼु मां हिन जी हस्ती तबाह ऐं बर्बाद करे छॾींदुसि। चाचा इन मुजन जा मां हथ कारायन खां कटे छॾींदुसि, छो जो इन कमीने मीरा जे हथ में हथ विधो आहे। हिनखे मां साड़े खाक करे छॾींदुसि। ये न कर पुत्र, मुजन खे कानून सज़ा ॾींदो। केस हले पियो। चाचा केस त बराबर हले पियो। इहो मुजन जॾहिं पंहिंजा नापाक कदम ज़मीन ते खणी हले थो न, त मूंखे ईअं थो लॻे त इहे पंहिंजा कदम मुंहिंजी दिलि जे मथां रखी थो हले। ये न कर पुत्र, मुजन खे कानून सज़ा ॾींदो। वो केस हले पियो, कोन बचंदो। चाचा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं कानून मूंसां इंसाफ़ करे हा न, त मुजन आज़ाद थी न घुमे हा। दिलावर पुत्र, तुंहिंजी शादी थियण वारी आहे, झेड़ा न कर। धक रहमानी धक शैतानी। उड़े थोड़ी तोखे धक लगी वञे त पोइ मुड़ी वञ पुत्र, झेड़ो न कर। चाचा गोली गोश्त ते असर कंदी आहे, ही दिलावर पत्थर आहे। चाचा तू मुंहिंजो फिक्र न कर, मूंखे कुछ भी कोन थींदो, छो त मां दिलावर आहियां। दिलावर कच्चे जो दिलावर। चाचा मुंहिंजी ज़िंदगी जो इहो आख़िरी झेड़ो आहे, बस तू रुगो दुआ कजांइ। या अल्लाह, या अल्लाह, तू दिलावर जे सिर जो ख़ैर कर। अस्सलाम वालेकुम मुजन साईं। वालेकुम सलाम। वरी भाई सलाम वालेकुम। अरे वरी छो तो सलाम करी? सलामन जा टड़का लाना सही। साईं हाणे सलामड़ो थियो, हाणे मुंहिंजे ख्याल में त कलामड़ो थी वञे। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अरे बस कर। जल्दी। जी सरकार। इन्हनि फ़क़ीरनि खे 2 रुपया ॾेई त कढ। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। मुजन साईं, असां तव्हांजे भाउ रहमत साईं जा पुराणा ख़िदमतगार हुयासीं, पर जॾहिं पीर करामत शहीद थी वियो त असां बि रुली वियासीं। दर दर जा
असांखे ख़बर पई त अव्हां मोटी आया आहियो वरी असां बि मोटी आया आहियूं। अरे छो मोटी आया आहियो? मूं तोखे घुरायो आहे छा? मूंखे तव्हां जणनि जी का ज़रूरत न आहे। मुंहिंजो न साईं, मां वॾे कम जी माई आहियां। मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा वतंदा आहिनि। उहे मूंखे जादह खादह जो वाह सवाह ॻाल्हियूं अची ॿुधाईंदा आहिनि। पोइ मां उहे तव्हांखे अची पेश कंदसि बिना पघार बिना लोभ लालच, सिर्फ़ हिन पेट जे लाइ बग़िर। हलो हलो, असांखे अव्हां जी ज़रूरत न आहे। हलो हलो, तव्हांजी का बि ज़रूरत कान्हे का असांखे। निकिरो। तूं हाणे बस कर, पंहिंजो नक ॾिठो अथई ॼण होटल में किटली टंगी पई आहे। ॻाल्हाईं थो, वञ शाख ते वञी वात धोई आहे। 12 महीना थिया थी रुॻो मूरियूं खाई खाई मरियूं, थप कयूं थी वञे परे खां ॼण सीअं जी लीक लॻी पई आहे। ॻाल्हाए थो, हले हले। माण्हू कम जा आहियो, पर मूंखे तव्हांजी हींअर ज़रूरत न आहे। हींअर तव्हां वञो। ठीकु आहे साईं, बाबा साईं ठीकु आहे। वञो वञो, अचो त हलो। हा ठीकु आहे, हल दी हल। अस्सलाम वालेकुम संगत।